ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिं में व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण ॾिठो त राजा परीक्षित जे मन में शिकार करण जी भावना उत्पन्न थिए थी ऐं हू जंगल में शिकार करण वास्ते वञनि था। उते शिकार कंदे कंदे हू हिकु हिरण जे पुठियां भॻा त हू पंहिंजे साथियुनि खां जुदा थी विया ऐं ॾींहं जो 2 पेरनि जो वक़्तु हो। हिन खे ॾाढी उञ लॻी। हिन जाम तलाश कई, लेकिन हिन खे को बि तला या पाणी वारी जॻह न मिली। पोइ हिन खे हिकु झोंपड़ी नज़र आई जिते हिकु मुनी ध्यान में वेठो हो। ही वियो ऐं वञी उन मुनी खां पाणी घुरियाहीं, लेकिन मुनी त परमेश्वर जे ध्यान में एतिरो गुम हो जो हुनखे संदसि शरीर जी बि ख़बर न हुई। लेकिन कलयुग जो वासो राजा में हुअण सबबा राजा खे इहो पंहिंजो अपमान लॻियो ऐं राजा हिकु मोवल नांग उन मुनी जे गिची में विझी छॾियो। सभई चो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण उन कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 18 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। राजा परीक्षित हुन रखेश्वर जी गिचीअ में हिकु मोवल नांग विधो, लेकिन ॾिसो त उहो रखेश्वर परमेश्वर जे ध्यान में एतिरो गुम हो त उन्हनि खे इन ॻाल्हि जी बि ख़बर न पई। ख़ैर, राजा त पंहिंजे घर हलियो वियो ऐं घर वेंदे ई जीअं पंहिंजो मुकुट पंहिंजे मस्तक तां लाथाईं, तीअं हिन खे ज्ञान थियो ऐं तॾहिं ॾाढे अरमान सां मन में चवणु लॻो, शिकार करण सबबा मूं में कलयुग जो वासो थी वियो ऐं हू मुंहिंजे मुकुट जे ज़रिए मुंहिंजे मन में हलियो वियो। ऐं जीअं मूं पंहिंजो मुकुट लाथो त मुंहिंजे मथां कलयुग जो वासो बि लही वियो ऐं हाणे मूंखे ज्ञान थियो आहे त मूं हिकु रखेश्वर जो अपमान कयो आहे। उन जी गिचीअ में हिकु मोवल नांग विधो आहे। ऐं इहा ॻाल्हि वीचार करे राजा ॾाढो दुखी थियो ऐं सोचणु लॻो त इन पाप करण करे मुंहिंजो कीअं उद्धार थींदो। जॾहिं को बि माण्हू ब्राह्मण ऐं गऊ खे दुख थो ॾिए, तॾहिं सम्झणु घुरिजे त उन जा ख़राब ॾींहं अची विया आहिनि। मूं अॼु ब्राह्मण खे अजायो दुख ॾिनो आहे, उन करे मूंखे मालूम थो थिए त मुंहिंजी उमिरि ऐं दौलत हाणे हली वेंदी। हेॾां राजा पंहिंजे घर में वेठे इहो शौक़ कयो त होॾां जंहिं जाइ ते रखेश्वर ध्यान में वेठो हो, उते जॾहिं रखेश्वरनि जे छोकिरनि रांदि कंदे ई हाल ॾिठो, तॾहिं हिकिड़े छोकिरे उन रखेश्वर जे पुट श्रृंगी रखेश्वर खे वञी ॿुधायो, जेको कोशकी नदी जे किनारे ते छोकिरनि सां रांदि करे रहियो हो, त श्रृंगी रखेश्वर खे उन छोकिरे अची चयो त तुंहिंजे पीउ जे गले में राजा परीक्षित मोवल नांग विझी वियो आहे। ही ॻाल्हि ॿुधी श्रृंगी रखेश्वर आग बबूलो थी वियो। हेठि खां वठी मथे ताईं यको ॾकणु लॻो ऐं अखियूं सॼियूं ॻाढ़ियूं थी वयसि ऐं क्रोध में उन नदी जे किनारे ते वञी पंहिंजा हथ पेर धोई आचमन करे हथ में पाणीअ जी अंजुली खणी राजा परीक्षित खे श्राप ॾिनो त अॼु खां 7 ॾींहंनि खां पोइ तक्षक नांग जे ॾंगण करे राजा परीक्षित जी मृत्यु थींदी। इहो श्राप ॾेई हिन चयो त ॾिसो, श्री कृष्ण भॻवान वेंकट वियो आहे, उन करे कलयुग वासी राजाऊं रुपयनि ऐं राज जी वॾाई में अंधा थी ब्राह्मणनि खे दुख था ॾियनि। राजा त
पंहिंजी प्रजा जे कल्याण वास्ते रखिया वेंदा आहिनि। राजा त पंहिंजे प्रजा जी रखिया कंदा आहिनि। हाणे कलयुग जे राजाउनि जो त इहो हाल आहे जो हू ब्राह्मणनि जी कृपा ऐं आशीर्वाद सां राजगद्दी हासिल करे उन्हनि खे दुख था ॾियनि। अर्जुन ऐं युधिष्ठिर जे कुल में ही कहिड़ो अधर्मी राजा थियो आहे जंहिं मुंहिंजे पिता जे गले में मोअल नांग खणी विधो। लॻे थो त हाणे राजा ब्राह्मणनि खे कमज़ोर था ॼाणीनि, तंहिं करे मां खेसि पंहिंजी सुमर्थी ताक़त ॾेखारियांसि थो त असां ब्राह्मण छा करे सघूं था। अहिड़ी तरह श्रृंगी रखेश्वर राजा परीक्षित खे श्राप ॾेई पंहिंजे पीउ वटि आयो। जॾहिं पंहिंजे पीउ खे परमेश्वर जे ध्यान में ऐं मोअल नांग संदसि गले में पयल ॾिठाई, तॾहिं नांग खे गले मां कढी रोअण लॻो ऐं पंहिंजे पीउ खे पुकारण लॻो। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे, कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।